जुडो तालुके में बरसातन पुराण नदी ए सिम नालन जे घारन सबब बेघर थियल हज़ारे मुतासर खानदानन जी सरकारी तौर वाहर न थी सगी है। मुख्तलिफ रोड रस्तन वाहन शाखन जे कपरन ते वेठल हज़ारे मुतासिर खानदान बुखूं काटण ते मजबूर आहिनि। मुतासर थियल माण्हुनि टाइम न्यूज़ अॻियां दाईंदे चयो त असांजी बेरोज़गार थी न को अटो न को दाणो, ॿार नंढा परेशान थी वेठा आहिनि। असां तमामु हैरान थी वेठा आहियूं। न को मर्दनि जो न को धंधो न कारोबार, बंदि ठुप सभु ॿार ही पाणी ॾिस कहिड़ो हालात असां वेठा आहियूं। असां छा कंदासीं? स्कूल जे पोएं पासे वेठल आहियूं। तक़रीबन असांजा 40 खां 50 घर आहिनि जेको मुकमल तौर बुॾी चुका आहिनि। इहे असांखे जेको पुराण वाह आहे टुटी वियो, हुन मां पाणी जो असांजे घर में 6 फुट खनि पाणी बीठल आहे। अॼु 5 ॾींहंनि खां असां रोड ते वेठल आहियूं। कंहिं बि असांजी सार न लधी आहे अॼु ताईं। इहो त मुकमल तौर तव्हां ॾिसी सघो था। इहे जेको असांजा टेंट लॻा पिया आहिनि, किथे वीचारा आहिनि, कंहिं वटि ना बि आहिनि, को कागर ॿधो वेठो आहे। को करे घर ॿिया सभु ॿुॾी हलिया। हे भुंगियो अॾे रोड ते ठाहियूं, छा करे बुखदार पिया मरूं, न धंधो न दाड़ी न कॿी। हिन ॻोठ में तक़रीबन 2020 में बि ॿुॾो हो। उन खां पोइ 2022 जेको हीअ अॼु 5 ॾींहं असांखे थी चुका आहिनि। न पाणी जी रिलीफ मिली आहे, न असांखे खाद खुराक जी मिली आहे। मीरपुर खास सांगड़ या जेको सो बदीन जो कुझु हिसो उतां खां जेको ही पाणी जेको 20-25 हज़ार क्यूसिक पाणी जेको सो अची हिते हिननि एरीगेशन जी नाहेली जे करे अची हिते हयो अथनि LBOD में। उन ते कुझु बासर जेके हयात ख़ास के लिए वठा उनजे घर आहिनि, उनखे बचाइण जे लाइ उनखे मुकमल जेको छॾियो वियो आहे। उनजे करे जेको पाणी जो गुज़र ऐं लंघ मुकमल बंदि आहे। सभु माण्हू रोड ते वेठा आहियूं, जंहिंमें हुकूमत को सार संभाल कोन थी आहे ऐं न ई केरु असां वटि केरु आयो आहे। हिननि सरकार खां मुतालबो कयो त फौरी तौर वाहर करे मदद कई वञे। कैमरामैन अब्दुर्रहमान जरवार सां गॾु सुरेश कुमार, टाइम न्यूज़ जुडो।